वॾो आलिम हो अबू उबैद इराकी, वॾो आलिम हो, हज़ारे सवे उन जा शागिर्द। इन पाए जो आलिम जो मुर्शिद भी हो, माण्हू उन वटि ईंदा ज़िक्र अज़कार वठण लाइ। हिकिड़े दफ़े सफ़र ते निकितो पंहिंजे मुरीदनि पंहिंजे शागिर्दनि सां गॾु। उन टाइम गाॾी जो ज़मानो त न हो, पैदल। जॾहिं उन अबू उबैद इराकी वॾो जेको आलिम हो मुर्शिद हो, उन जी नज़र हिकिड़े गैर मुस्लिम औरत ते पई। उते बीहजी वियो। पुछा केरु? ॿुधायो साईं फलाणे घर मां आहे। उन घर वारनि जे तरफ़ वियो, पंहिंजे साथियुनि खे चई त तव्हांखे इजाज़त आहे, हाणे वञो, मां तव्हां सां हाणे वधीक सफ़र नथो करे सघां। वक़्त जो आलिम जेको मुर्शिद हो, हज़ारे उन जा शागिर्द आलिम आहे, हज़ारे उन जा मुरीद आहे। पुछा कई मां मुसलमान आहियां, इन छोकिरीअ सां मां शादी करणु चाहियां थो। उन्हनि चयो त असां तोखे ईअं ही रिश्तो न ॾींदासीं, असां तोखे आज़माईंदासीं। इन खां अॻु में असांजा जेके सूअर आहिनि, जेका सूअरनि जी धण आहे, उहे तोखे चाढ़णा पवंदा। उहो वक़्त जो आलिम चए थो मां तयारु आहियां। मुरीदनि खे इजाज़त ॾेई छॾे, मुरीद हलिया विया। ऐं उन आलिम ईअं कयो जीअं उन्हनि चयो, ईअं कई, सूअर चारी पियो। 3-4 महीननि खां बाद उन जे शागिर्दनि उन जे मुरीदनि जे दिलि में एहसास थियो, वञी पंहिंजे उस्ताद, वञी पंहिंजे मुर्शिद, वञी पंहिंजे मुरब्बी हाल अहवाल त मालूम करे अचूं, कहिड़े पोज़ीशन में आहे। उन खे हदीस यादि आहे, क़ुरान मजीद जो हाफ़िज़ हो। जॾहिं उन जा शागिर्द उन वटि वञी मिलनि था पिया, ॾे ख़बर मुर्शिद साईं, ॾे ख़बर आलिम, कुझु यादि रहियो? क़ुरान तोखे यादि हो, हदीस जा किताब तोखे यादि आहे, हाणे तोखे यादि आहे? जंहिं ख़ुतबे जे लठ सां, जंहिं लठ सां ख़ुतबो पढ़ंदो, उन्हनि ॾिठो त उन ई लठ सां सूअर चारे थो। उन आलिम जवाबु ॾिनो, यकीनन मूंखे हदीस यादि आहे, क़ुरान यादि हो, अॼु मूंखे कुझु बि यादि न आहे रहियो। हिकु आयत यादि आहे, वमन युज़लिल्हु फला हादिय लह, जंहिंखे अल्लाह गुमराह करे केरु आहे जो उन खे हिदायत ॾे। हिकु आयत उन खे यादि। उन शागिर्दनि खे वॾो अफ़सोस थियो, असां इन खां ज़िक्र वठंदा हुआसीं, असां क़ुरान जो इल्मु, हदीस जो इल्मु इन खां सिखियासीं, पर इन जो छा असरु थी वियो। इन वाक़े मां तव्हां असांखे सम्झणु घुरिजे त पंहिंजे इबादतुनि ते, पंहिंजे जेको ख़ैर ख़ैरात ज़कात इंसानियत सां भलाई, रिश्तेदारनि सां भलाई ते नाज़ न करणु घुरिजे। भलाई कयो था त दिलि में तकबर न हुजे, आजिज़ी हुजे। ऐं अल्लाह, मुंहिंजो जेको कमु हो आजिज़ी करणु, ॿियनि इंसाननि सां भलाई वारो सलूक करणु, मुंहिंजो जेको कमु हो त नमाज़ अदा करणु, रब मां हाणे अदा करे आयो आहियां, क़बूल करणु तुंहिंजो कमु आहे। हमेशह इहा सोच हुजे। कॾहिं असांखे इहो फ़ख्रु न हुजे त असां नमाज़ी हूं, ॻोठ जो फिलानो जेको इंसान आहे उहो गुनाहगार आहे, उन खां शान मान मर्तबे में मां भलो आहे। कॾहिं बि इन्हनि शयुनि ते तव्हां असांखे नाज़ न करणु घुरिजे। इन अबू उबैद इराकी जेको मुर्शिद हो, जेको आलिम हो, जेको हाफ़िज़ क़ुरान हो, इन जे वाक़े मां तव्हां असांखे सम्झणु घुरिजे त इबादत खां बाद तकब्बुर न, इबादत खां बाद फ़ख्र न, आजिज़ी इनकिसारी सां पंहिंजे रब खे ॿाॾायूं। ऐं अल्लाह, असां पंहिंजो कमु करे आया आहियूं, हाणे अॻिते तुंहिंजो कमु आहे। अल्लाह जो हमेशह दिलि में ख़ौफ़ हुजे। हदीस पाक में मुत्तफ़िक़ अलैहि रिवायत है, आका अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो त हिकु इंसान हो, मालदार इंसान हो, उन पंहिंजे ज़िंदगीअ में हिकु घड़ी बि रब खे यादि न कई। जॾहिं आख़िरी वक़्तु हो उन जो, सम्झो त हाणे आख़िरी मुंहिंजा पसा आहिनि, क़बर जे कंधीअ ते वञी बीठो आहे, पंहिंजे औलाद खे घुराए करे चई, ॿुधो, तव्हां मुंहिंजे ज़िंदगीअ में जेके बि ॻाल्हियूं मूंसां कयूं, मां सभु तव्हां सां निभायो। जेको तव्हां हुकुम ॾिनो मां मुकमल उन्हनि जी अदायगी कई अथमि। हाणे मां हिकु वसीयत तव्हांखे करे छॾियां थो पियो, मुंहिंजे इन ॻाल्हि खे यादि रखी छॾियो, ऐं मुंहिंजे मरण खां बाद जीअं मां तव्हांखे चवां थो, हर सूरत में तव्हां उहो ई कजो।
उन्हनि चयो हुकुम कर बाबा, तूं त असांखे पंहिंजी ज़िंदगी में को तकलीफ़ ई नाहे ॾिनो, जीअं तूं चवंदे उअं ई कंदासीं। हुन चयो जॾहिं मां मरां त मूंखे साड़जो, मूंखे साड़े करे उहे जेके ज़रा बचनि, उहा जेके केरी बचे, उन्हनि खे बि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सटी अचजो, हिकु जॻह ते न रखजो। काथे पहाड़ी में बीही करे सटी अचजो, हवा में तव्हांजो खिंडड़ी तक़सीम थी वञनि, मुंतशिर थी वञनि, किथे पाणीअ में, दरिया में, समुंड जे हवाले करे छॾिजो, ऐं उन जे मरण खां बाद उन जे औलाद ईअं कयो। हदीस पाक में आका अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमाए थो पियो, जॾहिं उहो बानू अल्लाह जे साम्हूं पेश थियो, अल्लाह तबारक व तआला उन खां पुछा कयो, ऐं मुंहिंजा बाना तूं ईअं छो कयो, जो तूं पाण खे साड़ायो, उन्हनि खे हुकुम ॾेई छॾियो हुई, ऐं उन्हनि खे तूं चयो हो त मां जॾहिं सड़ी ख़ाक थी वञा त उन ख़ाक खे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सटी अचजो, वजह छा आहे? उन जवाब ॾिनो, ऐ अल्लाह तूं सभु कुझु ॼाणे थो पियो, तूं क़ादिर आं, तूं ख़ालिक आं, तूं मालिक आं, समद आं, बेनियाज़ ही, तूं मूंखे दौलत जा अंबार ॾेई छॾिया, दुनिया में औलाद ज़रूरत है, तूं मूंखे औलाद ॾिनो, लेकिन दुनिया में हिकु घड़ी बि तुंहिंजे लाइ मां इबादत न कयो, हिकु भेरो बि तोखे कोन सॾियुमि। जॾहिं ॾिठुमि त हाणे मरण जे कंधीअ ते आं, क़बर जे कंधीअ ते पहुतो आं, तॾहिं मुंहिंजे ख़्याल जेको आहे दिलि में ख़ौफ़ पैदा थियणु लॻो, हाणे अल्लाह वटि कहिड़े अंदाज़ सां पेश थियां। ऐं रब तुंहिंजे ख़ौफ़ जे करे मां उन्हनि खे चयो त मूंखे साड़े छॾिजो, जेको ख़ाक बचे उन खे मुख़्तलिफ़ जॻहनि ते सटी अचजो, सिर्फ़ तुंहिंजे ख़ौफ़ जे करे, सिर्फ़ तुंहिंजे ख़ौफ़ जे करे। आका अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो, अल्लाह उन लाइ जन्नत जो फ़ैसिलो